अच्छा ये मटर जेके से पहिरियां जॾहिं ही गाह कचो हो अञा हुन में गुल बि न आयो अञा हुन में फरी बि न लॻी त हुन जो सॼो कचो कचो गाह माना चोटियूं चोटियूं हुनखे पटे हिनखे चाढ़ींदासीं हिनखे पली चवंदा आहिनि सिंधीअ में ऐं ॾाढी उहा मज़ेदार लज़ीज़ थींदी अथव चणनि जी वरी अलॻि थींदी आहे हीअ वरी मटरनि जी पली आहे ऐं कचे जो इलाइक़ो आहे ॾिसो केॾो ख़ूबसूरत नज़ारो आहे ज़बरदस्त माशाल्लाह बहुत ॾिसो केॾो माना हवा खुली वई आहे मौसम केॾी माना ज़बरदस्त थी वई आहे ऐं नेट ते ॾियण जहिड़ो आहे हीउ प्रोग्राम शाम जे टाइम जी रिकॉर्डिंग ऐं सुबुह में वॾो फ़र्क़ु अथव मंझंदि हा ॾिसो केॾो ज़बरदस्त रिकॉर्डिंग आहे ऐं पंहिंजो इलाइक़ो ॾिसो केॾो ख़ूबसूरत आहे हीउ भोरटीअ जो इलाइक़ो ऐं केॾी हिते ख़ूबसूरती आहे हा भाऊ तव्हां ॾिसो केॾो ख़ूबसूरत सावक ई सावक आहे चो तरफ़ ऐं मथे हीअ झुड़ाली मौसम आहे तमामु ख़ूबसूरत ही नज़ारो आहे हा बिल्कुलु केॾो मज़ो आहे पाण पटे ऐं पाण खाइण में अच्छा ही ॾिसंदव त हिन में ही फरियूं फरियूं हिन जेके पटे ऐं हिननि जी मटरनि जी दाल चयो वेंदो आहे ईअं न मटरनि जी दाल हा ॾिसो केॾो ख़ूबसूरत हिन में फरियूं आहिनि अच्छा ही माण्हू हितां जा छा कंदा आहिनि जो ही गाह वरी माल खे बि खाराए छॾींदा आहिनि सम्झो हा हे माल खे गाह खाराए छॾींदा आहिनि या वरी के हिनखे सुकाए वरी छंडे छड़े या थ्रेशर हण हा पोइ हीअ मटरनि जी दाल आहे न अच्छा ही जॾहिं ॿूटो पहिरियां कचो हूंदो आहे अञा गुल बि हिन न झलियो हूंदो आहे त हिन जा जेके कचा कचा गोशा आहिनि या कचो हिन जो जेको गाह जंहिंखे पली था चऊं पटे ऐं रधे हुनखे थूम जी राई ॾे एॾो प्यारो ऐं लज़ीज़ थींदो आहे जो छा ॿुधायां तव्हांखे पली पली ही मटरनि जी पली आहे ही मटरनि जो गाह बि आहे हा हा पोइ ॾिसो हिन में केॾियूं फरियूं ऐं ही हिन जो फल आहे फरियूं हर कंहिं वो अलाह साईं माना फल ॾिनो आहे हा वो ही मटर अथव हाणे ही वरी तक़रीबन सियारे जी शुरूआत में ई जीअं ही दरिया चढ़ंदो आहे वरी लही वेंदो आहे त ही सेक ते थींदियूं आहिनि अच्छा पोइ इहे सेक ते थींदियूं आहिनि माना हुनखे हर धर ॾेई ऐं पोइ बसि काहे छॾींदा आहिनि उहो पहिरियों ई पाणी जेको दरिया चढ़ियल हूंदो आहे ऐं पाणी अची वेंदो आहे पोइ दरिया लही वेंदो आहे त उन में ॿिज छटे छॾींदा आहिनि हर धर ॾेई हा तमामु महिनत त आहे पर ॾिसो न ही मटरनि जी दाल अथव ऐं केॾो हुन में बि ज़ाइके वारी दाल हूंदी अथव मटरनि जी ऐं हिन असांजे इलाइक़े में चणो बि थिए थो चणनि जी वरी पली बि थिए थी वरी तव्हांखे केॾीमहिल दीदार कराईंदासीं उन ही त मटरनि जी पोख आहे वरी चणनि जी पोख में बि हलंदासीं उहो बि तव्हांखे ॾेखारींदासीं हा ज़बरदस्त हींअर पखियुनि जो त नथा वठी सघूं छो जो पखी पंहिंजे ॿाहिरि हिते शाम जे टाइम आहे हा हा बिल्कुलु त हुन हिसाब सां पखी त हींअर घटि मिलंदा पर ही तव्हां पोख ॾिसी रहिया आहियो अॼु मुंहिंजे ख़्याल में 11 तारीख़ आहे 11 तारीख़ टियों महीनो 2016 हा हा अच्छा ही मटर पटे ही कचा हा अॼु जुमे ॾींहुं आहे अच्छा पोइ तव्हांखे ख़बर आहे इस्लामी तारीख़ कहिड़ी आहे अॼु
ज़बरदस्त तव्हांखे उअं बि थुल्हे माण्हूअ खे तक़रीबन टोपी ठहंदी आहे ज़बरदस्त इहा हवा जो सनो सनो आवाज़ बि मुंहिंजे ख़्याल में ॿुधण में अचे पियो हा बिल्कुलु अच्छा हे मथां झुड़ जो नज़ारो आहे तमामु ख़ूबसूरत नीरे आसमान जे हेठां अच्छा ही जंहिं तरफ़ असां बीठा आहियूं जंहिं तरफ़ ही शायदि बबरनि जा वण आहिनि इहा जेकॾहिं चारो ॾेई वेंदव न घस ॾेई वेंदव हा इहो सिधो दरिया ते हलंदो हा बाक़ी केॾी महिल हलो त दरिया ॾिसूं त दरिया अच्छा ही बि दरिया जो पेट आहे ॿुधो न जेकॾहिं ही तव्हां एरिया ॾिसो था न ही जेॾी महिल दरिया चढ़ंदो आहे त उहो ही जेको तव्हांखे परियां परियां जेको आहे साईं उमर पीर जा कुझु लवा या बबुर वण ॾिसण में अचनि था हिन बबुर जे साम्हूं एसि ताईं बंद ताईं पाणी मतिलबु चढ़ी ईंदो आहे इन खां पहिरियों बंदि आहे हा उहो बंदि आहे बंदि ताईं पाणी चढ़ी ईंदो आहे हीउ सॼो एरिया जेका तव्हां ॾिसो था न हीअ सॼी ॿुॾी वेंदी आहे ऐं हिते जंहिं ॿनीअ में असां बीठा आहियूं कंहिं दौर में हिते ॿेड़ियूं हलंदियूं आहिनि इहो ॾिसो न अजीब ॻाल्हि आहे दरिया बादशाह जी हा पोइ हीअ ॿेड़ियूं हलंदियूं आहिनि न हिते हीअ जॾहिं पाणीअ सां भरिजी पुर थी ईंदो त हिन हे जेके तव्हां बबुर वेठा ॾिसो हिन बबुरनि जे मथां ॿेड़ियूं हलंदियूं आहिनि हा ही बबुर जे मथां ॿेड़ियूं थियूं हलनि छो जो ही दरिया बादशाह हुआ हुन बंदि ऐं हिन ही जेको हिन साइड सां बंदि आहे जेको ॿुधायोमांव बबुर इन जे साम्हूं उमर पीर आहे उमर पीर खां परियां ही जेका सिधो लकीर तव्हांखे शायदि नज़र थी अचे इहो बंदि आहे अच्छा वरी हिन तरफ़ दरिया आहे जंहिं तरफ़ तव्हां वञो वेठा न इहो दरिया आहे हिन बंदि ऐं दरिया खां परे पासे वारे बंदि संभालियो त केॾो वॾो बंदि ठहियलु आहे हा हा वो केॾी महिल हलो त वरी दरिया बादशाह जो हा माशाल्लाह हवा भी लगे थी केॾो माना पटण में ये पहिरियां जे असां पली पटी यादि अथव भाऊ पली पटी जॾहिं गाह कचो वरी हींअर वरी पची परियुनि ताईं पहुची ऐं हीअ सुकाए बि कुटे ऐं हिनखे डरे ऐं दाल बि कंदा साई हिन परियुनि जी बि दाल थींदी आहे अच्छा हुन जो वरी पंहिंजो ज़ाइक़ो हूंदो आहे वरी सुकल दाल जो पंहिंजो ज़ाइक़ो हूंदो आहे अच्छा हा वरी केॾी महिल तव्हांखे चणनि ते वठी हलंदा चणनि जी पोइ ॾिसो वरी मां कीअं थियूं हुन में इहे फोटा चवंदा आहिनि न शायदि जी जी भाऊ ॾिसो हवा जो केॾो सुसट ऐं आवाज़ ऐं केॾो माना मज़ो आहे ॾिसो केॾो मौसम प्यारी थी वई आहे माशाल्लाह ज़बरदस्त अच्छा भाऊ सिज लहण ते आहे माण्हू पंहिंजो मालीअ वारा माना मालिक आहे तव्हांजा मालवंत माण्हू माण्हू घुमण अचनि बाक़ाइदा हा जहिड़ी माना लोकेशन आहे भाऊ थोरो बपोर ॾे हलूं भला आस्ते आस्ते थोरो ॾांहुं सीन वठूं
रिकॉर्डिंग जेके आहे न कंटिन्यू कयूं था जीअं माना वरी असांखे माना कीअं क्लिप एड ॻंढिणो न पवे कंबाइन न करिणो मां ॾिसो रिकॉर्डिंग जेका हली त माना ओतिरी रिकॉर्डिंग कजे पोइ वरी बस उनमें मिलाइजे न हा उहो वरी आहे त माना मिलाइजण बि माना सही आहे पर माना हिकिड़ो रिकॉर्डिंग कंटिन्यू थी ॾिसो मिसाल हाणे जीअं मटरनि जी आहे वरी चणनि जी थी ईंदी उहा अलॻि थी वई उहा वरी अलॻि भरींदासीं असां त ईअं मटरनि जी लिस्ट लिखंदासीं न यार हे भॼी रमज़ान दसो हा रमज़ान वियो हलियो पंहिंजे देश में बस केॾो माशाल्लाह सीन ज़बरदस्त थी वियो शाम जो थियण वारी आहे कुझु पटी वठूं यार घर बि वरी हलणो आहे मींहं की लॻी पई आहे हा इहो कयूं था थोरी माना रिकॉर्डिंग थी वञे त पोइ बसि थोरी जी केॾो पोइ माशाल्लाह ज़बरदस्त मौसम थी वई असांजे अच्छा राति मींहुं पियो वरी मींहं उगी खां पोइ वरी थधिकार हिकिड़ो थी भाउ वियो खुंबियूं किथे थींदियूं आहिनि अच्छा खुंबियूं वरी जीअं मिसाल बहार खां पोइ माना ऊन्हारो शुरू थियण वारो आहे ऊन्हारे में जेके मींहं पवंदा आहिनि पोइ जिते वारी वारी आहे तक़रीबन हिननि जॻहनि ते बि किथे किथे इहा खुंबी निकिरी पवंदी आहे अच्छा हा खुंबी बसि ईअं कुदरती हिकिड़ो निकिरी थी पए पोइ हुन में अलाए कहिड़ो अमल थो थिए जो आहे फुटे थी पोइ भला जे माण्हू पाण पोखे इनखे त फुटी वेंदी हा हा इहो फुटी सघनि थियूं मां तव्हांखे अॻु में शायदि ॿुधायो त खुंबीअ जो ॿिज खुंबी अथव हाणे उहो मिसाल ईअं त हिकिड़ी ताज़ी फ्रेश हिकिड़ी खुंबी पटे था उनखे टेबल ते रखी अंदरि छांव में कंहिं कमरे में टेबल ते पेपर विछाए उन ते खुंबी ईअं उभे नमूने तव्हां उन में कंहिं अटकल सां रखो टेबल ते हीअं जो सिधी बीहे खुंबी सिधी बीहे पोइ उनजे मथां को प्लास्टिक जो बारीक थां उन खुंबीअ जे मथां ॾेई छॾियो ॾेई ऐं उनजे मथां का सिर या को वज़न रखे छॾियो जीअं उन में हवा जो बंदि थी वञे सम्झो न पोइ उनखे तव्हां उनजे मथां पखो हलाए छॾियो सम्झो न पखो हलाए छॾियो त तक़रीबन 3-4 ॾींहंनि खां 7 ॾींहंनि ताईं सुकी वेंदी सुकी न जेॾीमहिल उनजो ढकु लाहींदव या जेको थां हूंदो प्लास्टिक जो उहो जेकॾहिं परे खणंदव न मथे लाहींदव त उन में हिकिड़ो पाउडर नमा हिकिड़ो तव्हांखे मिलंदो अच्छा हा उहो ई हुनजो खुंबीअ जो ॿिज आहे नम कबो आहे हवाई पोइ वरी हुन में लिखियलु हो त घोड़े या खच्चर जी लिद पहिरियों तह माना हिकिड़ी शइ ठाहे पकी का होदी नाली माना होदी ठाहे जंहिंमें गारो ठाहिणो अथव न ज़ाहिर मिटी ठाहिणी अथव हिन खुंबीअ लाइ हुन में पहिरियों तह जेको आहे उन नम थियल गोह जो रखो विछायो उहो बि तक़रीबन 4 इंचनि ताईं हुजे सम्झो उन जे मथां घोड़े या खच्चर जी लिद मथां उहो तक़रीबन 2 खां 2.5-3 इंच ताईं उहो उनजो तह हिकिड़ो हुजे मथे पर इहे जेको पोल्ट्री फार्म में जेके कुकड़ियुनि जूं विठियूं वग़ैरह थियनि थियूं जेकॾहिं थोरो खच्चर ऐं घोड़े जी लिद तव्हां नथा रखो त पोइ इहो पोल्ट्री फार्म में जेके कुकड़ियुनि जूं विठियूं आहिनि उनजो तह तव्हांजो या वरी हुनजो तह जो कंहिं माल जा छेणो या ॿकरियुनि जो भाण कुटियल खोलड़ियूं उन जो मथियो तह ॾियोसि ऐं उन खां मथां वरी जेको चोकर कोन हूंदो आहे जेको ढोर ढगे माल खे ॾिबो आहे अच्छा इहो बि जेको आहे सो नम थियल पाणीअ सां माना घिमियल उनखे छंडा हणी पाणीअ नम कबो जीअं पाणी हेठि थी वञे उन जो तह बि ॾिबो हिकिड़ो जोकर जो जोकर चवंदा आहिनि न शायदि अलाए चोकर अच्छा हा इहो इन जो तह ॾिबो पोइ इनखे तक़रीबन 5 पोइ ॿुधायांव थो इन खां तक़रीबन 10-15 ॾींहं छॾे ॾिबो
हाँ मिसाल मौसम जे हिसाब सां हुनखे नम करण लाइ जेकॾहिं सम्झो त हुन में नमी जेका आहे त ख़ुश्क थी वई आहे त उन जा पाणीअ जा छंडा मथां हणणा ज़रूरी आहिनि हुनखे, जीअं हुन नमी ख़तमु न थिए। पोइ 10 खां 15 ॾींहंनि खां पोइ उन जी उथल पुथल कयो, माना उथलायो उन भाण जेको मिटी ठाहीसीं असां उनखे उथलायो। पोइ उन में जिप्सम वग़ैरह या हे जेको यूरिया भाण आहे, यूरिया कलर न हूंदो आहे भाण, इहो कुझु हद ताईं उन में ॾियो। माना तव्हां जेतिरो सम्झी सघो त हिन में केतिरो अची वेंदो हिन टुकरीअ में उहो ॾियो। पोइ उनखे मिलाए 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 पोइ तव्हां प्लास्टिक जूं हिकिड़ियूं ॻोथरियूं वठो जेको तक़रीबन जंहिंजो मथे ऊचाई जेको आहे सो 1.5 खां 2 फुट ताईं ऊचाई हुजे ऐं उनजी जेका वेकर गोलाईअ में या चौरस में तक़रीबन 2.5 खां 3 खां 4 फुट ताईं हुजे, सम्झव। उन में जॾहिं मिटी भरबी त उहो 1.5 खां 2 फुट ताईं उनजो तहु थींदो। पोइ उन में मिटी विछाइण खां पोइ तव्हां उनखे हवाई नम कयो, पाणीअ जा छंडा हणो। पोइ पाणीअ जे छंडे हणण खां पोइ छा थींदो जो इहो तव्हां जेको ॿिज ठाहियो पहिरियां खुंभीअ जो, इहो ॿिज हुन ते आस्ते आस्ते छिड़कायो मथां, छटिरियो। उहो छिड़काए पोइ उनखे थोरो तहु वरी इहो जेको तव्हांजो जेका तव्हां मिटी ठाही खुंभी तयारु करण लाइ, उन जो हवाई तहु उन जे मथां पाउडर ॾेई छॾियो, हाणे उनखे छॾे ॾियो। पोइ 1-2 ॾींहंनि खां पोइ 2 खां तक़रीबन ॾींहंनि खां पोइ उनखे ॾिसो। तक़रीबन इन जेको पीरियड आहे तक़रीबन 40 ॾींहंनि अंदरि हुन में हिकिड़ा सॻा सॻा थी वेंदा, 15 ॾींहंनि अंदरि बि थी वेंदा, पर 15 खां 40 ॾींहंनि ताईं हुन में हिकिड़ा सॻा सॻा अछा तव्हांखे सेंवर नमूने, जीअं हिकिड़ो सेंवर कंहिं शइ ते चढ़ी वेंदो आहे, जीअं सुकल मानीअ ते तव्हांखे सेंवर नज़र ईंदो आहे किथे किथे पुराणी मानी हूंदी आहे त, पोइ उन सेंवर इहो ई खुंभियूं आहिनि। पोइ वधीक लाइ हुनखे तव्हां मिटी वारी मिक्स थियल मिटी ऐं वारी पाण में मिक्स करे, जीअं माना हल्को उन जो केसिंग हिकिड़ी उन ते चाढ़े छॾियो, हल्को तहु उन जेको सॻा सॻा हुन मिटीअ ते ठही आया, पोइ हल्को तहु ॾेई उनखे पाणीअ जा छंडा हणो, छंडा ॾेई। अच्छा उहो जेॾी महिल खुंभी कुझु टाइम खां पोइ वरी खुंभी तयारु थींदी, उहो नंढड़ा नंढड़ा हिकिड़ा पिन नमूने, जीअं पिन हूंदी आहे हिकिड़ी पिन नमूने उन मां ज़रड़ियूं ज़रड़ियूं हिकिड़ियूं कोके नमूने निकिरंदियूं, जेके तमामु घणियूं निकिरंदियूं। हा वो इहे तक़रीबन दुनिया में ई एतिरादु तरीक़े सां खुंभियूं पोखनि पिया ऐं ॾाढो इन जो कामयाबु फ़सुलु थो थिए, ऐं खुंभी तमामु हिकिड़ी लज़ीज़ हूंदी आहे। अच्छा असां वटि वरी बल्बनि मां थींदी आहे, जीअं बल्ब थींदो आहे, बल्बनि मां हिकिड़ी बल्ब वांगुरु हुन जी शिकिल हूंदी आहे ऐं सफ़ेद रंग जी हूंदी आहे, इन में ज़ाइको आने जहिड़ो हूंदो आहे। इनखे छा चवंदा आहिनि अंग्रेज़, एग चवंदा आहिनि न, एग माना आनो, हा, या उर्दूअ में हुनखे अंडो था चवनि या कुझु, त उन जहिड़ो ज़ाइको हूंदो आहे ऐं ॾाढो प्यारो भाऊ ज़ाइको हूंदो अथव हुनजो। अच्छा हाणे भाऊ हलूं? हा पोइ मुंहिंजे ख्याल में टाइम घणो थी वियो आहे, हलणु घुरिजे। तव्हां थोरो घणो पटियो त पटे बसि आख़िरी दफ़ो हलूं। हाणे रिकॉर्डिंग के था कयूं मोकिलाणी? हा बिस्मिल्लाह कयो त